चाचड़ असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर तालका खानगढ़ जीअं त ही सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे तव्हां सां सीनियर सिटीजन फार्म शुरू कयो आहे जेको 60 साल या उन खां मथे उमिरि वारनि मर्दनि या औरतुनि सभिनि जे लाइ भले उहो सरकारी मुलाज़िम रिटायर थियल आहे प्राइवेट आहे ज़मीनदार आहे केरु बि आहे 60 साल जंहिंजी उमिरि आहे उहो हिन फार्म जे लाइ आयल आहे। फार्म जी बेसिक रिक्वायरमेंट्स नी 3 अदद पासपोर्ट साइज़ फोटो ब्लू बैकग्राउंड सां ऐं शनाख्ती कार्ड जी कापी हीअं डिगी करे ऐं उन सां गॾु हिते हुनजी सही बि थींदी 3 फोटो टेस्ट कबा ऐं PRC जी शर्त आहे का परमानेंट रेजिडेंस सर्टिफिकेट उनजी उहो ज़रूरी आहे हिन सां गॾु छो त परमानेंट रेजिडेंस सर्टिफिकेट ख़ासि तौर ते ही कार्ड जेको सिंध गवर्नमेंट आहे ठाहियो आहे सिंध जे बुज़ुर्ग शहरनि जे लाइ ठाहियो आहे ऐं परमानेंट रेजिडेंस सर्टिफिकेट खां सवाइ थी सघे थो कंहिं ॿियनि सूबनि जा माण्हू या ॿाहिरां माण्हू अची करे कार्ड ठाराइनि उन्हनि खे रोकण जे लाइ हिकिड़ी लाज़मी परमानेंट रेजिडेंस सर्टिफिकेट जी शर्त रखी वई आहे ऐं असां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त पंहिंजो परमानेंट रेजिडेंस सर्टिफिकेट PRC जेकी आहे लॻल आहे अहिड़े तरीक़े सां पंहिंजो PRC फार्म ॾियनि ऐं जमा कराइनि ऐं इंशाअल्लाह हीउ कार्ड ठही ईंदो ऐं हुनमें सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां खोड़ सारियूं हुनमें सहूलियतूं आहिनि उहे सभई शहरनि खे मिलंदियूं ऐं असां इहो दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन खां सवाइ फार्म जमा न कराइनि PRC खां सवाइ जेकॾहिं तव्हां PRC खां सवाइ फार्म जमा कराईंदव त उहो अॻिते जमा न थींदो क़ाबिल क़बूल न थींदो ऐं तव्हांजो फार्म रद्द थी वेंदो ऐं तव्हांखे ॿीहर फार्म भरिणो पवंदो त दोस्तनि खे इहा गुज़ारिश कजे थी सभिनी खे जेके बि सोशल मीडिया जा नुमाइंदा आहिनि या सोशल वर्कर आहिनि या मुख़्तलिफ़ NGO सां वास्तो रखनि था त उहे इहा अवेयरनेस ॾियनि पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे शहरनि में त हीअ सीनियर सिटीज़न फार्म हर शहरी बुज़ुर्ग शहरी जो हक़ु आहे ऐं ज़रूरु भराए ऐं उनमें जेके हीअ कोडल फॉर्मेलिटीज़ आहिनि उहे सभु पूरियूं कनि। महिरबानी।